अस्सलाम वालेकुम। मैं सिटी मिठू अरबाब हाला। मौजू कहानी कहानी जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान थियणु, शराब भउ ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई उमेद, जुञ सिराब। पाठ नंबर 47। अल्लाह के कर्ज़ हुस्ना ॾियो, यकीनन तव्हांजे गुनाहनि खे बरतरफ़ करे छॾींदो ऐं तव्हांखे उन्हनि बिश्तनि में दाख़िल कंदो। उन में नहरूं जारी हूंदियूं। जे तव्हां मां काफ़र केरु थींदो त उहो राह रास्त खां भटकी वेंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे तौरेत मोकिलण में 30 रातियुनि जो वाइदो कयो, वरी 10 रातियूं वधाए छॾियूं, 40 रातियुनि में पूरो कयो। हज़रत अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन ते हुकुम ॾिनो त बनी इसराइल जो शख़्स उन खां हिकु मिसकाल सोन वठे बैतुल मुक़द्दस जे तमीर में सरफ़ करे। ईअं ॾियो। ज़्यादा जो कुझु ज़रूरत पवे त फ़िरौन जे ऐं उन जे साथियुनि जे माल ज़ेवरनि मां जो हासिलु थियो आहे उहो सरफ़ करे। ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ईअं ई कयो। उन वक़्तु बनी इसराइल जा 6 लख माण्हू हुआ। रक़म उन खां हासिलु कई। उन जी तइदाद 780 हुई। इहो थियो। अल्लाह हज़रत मूसा जिन ते वही मोकिलियो त तव्हां वटि आसमान तां अहिड़ी तरह सां बाहि नाज़ुल करियां थो। ईअं ॾियो त उन में न दूंहुं हूंदो ऐं न कंहिं शइ खे साड़ींदो। ईअं ॾियो। ऐं न विसाम ॾी, बल्कि तव्हां जूं क़ुर्बानियूं क़बूल थींदियूं उन्हनि खे साड़ींदे। ईअं ॾियो। बैतुल मुक़द्दस जूं कंदीलूं असां रोशन बैतुल मुक़द्दस जूं कंदीलूं उन सां रोशन थींदियूं। उहे कंदीलूं सोन जे ज़ंजीरुनि सां लटकियल, जंहिंमें याकूत तरह तरह जा जवाहरात जुड़ियल हुआ। ईअं ॾियो। ईअं हुयो। अल्लाह हुकुम ॾिनो त मकान जे विच में हिकु पथर रखो। मकान जे विच में हिकु पथर रखो। उन जे विच में खॾो खोटियो। जो बि आसमान तां नाज़ुल थींदो इहो उन में ई हुजे। ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत हारून अलैहिस्सलाम जिन खे तलब कयो ऐं उहा सभु ॻाल्हि ॿुधाई ऐं चयो आऊं तोखे उन जो इख़्तियार ॾियां थो ऐं वसियत करियां थो। ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे भाउ हारून खे चयो तुंहिंजी क़ौम में मुंहिंजो ख़लीफ़ो थी उन जी उमूर ऐं इस्लाह करियो। ऐं फ़साद करण वारनि जी पैरवी न कजांइ। ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल खे फ़रमायो जॾहिं ख़ुदा तव्हांखे मुसीबतुनि मां निजात ॾींदो, तव्हांजे दुश्मन खे हलाक करे छॾींदो त आउं ख़ुदा जे तरफ़ां तव्हांजे लाइ किताब खणी ईंदुसि। ईअं ॾियो। उन में अमुर मिसालूं नसीहतुनि ते मुश्तमिल हूंदो। ईअं ॾियो। जॾहिं ख़ुदा उन्हनि माण्हुनि खे निजात ॾिनी त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे हुकुम कयो पंहिंजे वाइदे गाह ते अचु ऐं जबल जे हेठां 30 रोज़ा रख। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे गुमान थियो त 30 रोज़ा रखण बैदि ख़ुदा उनखे किताब अता कंदो। 30 ॾींहं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन रोज़ा रखिया। जॾहिं 30 रोज़ा पूरा थिया, हज़रत मूसा इफ़्तारी करण खां अॻु में मिसवाक कई त ख़ुदा वही कयो हज़रत मूसा शायदि तोखे ख़बर कोन्हे त रोज़े रखण वारे जे मुंहं जी बूए मुंहिंजे नज़दीक मुश्क जे बूए खां बहितर आहे। लिहाज़ा 10 ॾींहं रोज़ा रखो। इफ़्तार वक़्तु मिसवाक न कजांइ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ईअं ई कयो। ख़ुदा वंड वाइदो कयो हुयो त 40 राति ॾींहं बैदि किताब उन ते नाज़ुल कई। ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं वाइदे गाह तूर जबल ते आयो त उन जे परवरदिगार उन सां कलाम कयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त
कॾो दा मूंखे तूं पंहिंजो पाण ॾेखारियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो ख़ुदा वंदा मूंखे तव्हां पंहिंजो पाण ॾेखारियो त आऊं तोखे ॾिसां। ख़ुदा फरमायो हरगिज़ तूं मूंखे ॾिसी न सघंदे ईअं ॾियो, पर तूं जबल जे तरफ़ ॾिस। अगरि इहो पंहिंजे मक़ाम ते मुंहिंजी तजलीअ जे वक़्तु क़ाइमु रहियो त तूं मूंखे ॾिसी सघींदो। जॾहिं परवरदिगार जबल ते तजली नाज़ुल कई ऐं पंहिंजे अनवार अज़मत मां कुझु नूर उन ते ज़ाहिर कयो त उहो जबल टुकड़ा टुकड़ा थी ज़मीन सां हमवार थी वियो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन बेहोश थी किरी पियो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम होश में आयो, अर्ज़ु कयो मुंहिंजा पालण वारा आऊं तोखे पाक ॼाणा थो ईअं ॾियो ऐं आऊं पहिरियों ईमान आणण वारो आहियां उन ते त तोखे केर बि ॾिसी कोन सघंदो।